ज़िले कश्मीर कंदकोट में एक भेरो ॿीहर अगवा जूं वारदातूं ज़ोर पकड़ण लॻियूं। खैरपुर ज़िले जे शहर राज़ी तेरो जे ॻोठ लाल बख्श भट्टी जा रवासी 4 फनकार हथियारबंदनि हथां अगवा थियण में फनकार दरबान अली, सोहेल भट्टी, मुजम्मल भट्टी ऐं इखलाक भट्टी शामिल आहिनि। अगवा कंदड़ जावदारनि कार ड्राइवर तुफ़ैल भुट्टो खे साह जी तकलीफ़ सबबि छॾे ॾिनो। कार ड्राइवर मुविन जे वारसनि खे संदन अगवा बाबति आगाही ॾिनी, जॾहिं शादी जी महफ़िल जो चई फनकारनि खे धोखे सां घुराए जवाबदारनि पारां अगवा कयो वियो। ज़िले कश्मीर कंदकोट मां 3 ॾींहनि अंदरि अगवा थींदड़ मुविन जो तइदादु 6 थी वियो। मुविन जी तुर्त बाज़ाबी लाइ कश्मीर कंदकोट ज़िले जी पुलिस पारां कचे में कारवाइनि जो सिलसिलो जारी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।